नाज़रीन असीं मौजूद आहियूं 5 महीना अॻु बेगुनाह क़तल थियल शराफ़त राजपूत जे घर मौजूद आहियूं। हुनजी अमड़ आहे, हुनजा भाइर आहिनि, नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि। हिननि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हिननि जो छा चवणु आहे। और हमारे को इंसाफ नहीं मिला, अभी तक कातिल गिरफ्तार नहीं हुआ। हमारे को गिरफ्तारी चाहिए उसको, बस। पुलिस बिल्कुल इंसाफ नहीं कर रही, बिल्कुल भी इंसाफ नहीं कर रही पुलिस। 5वां महीना जा रहा बेटा, 5वां। मेरे को दिल से पूछो, मेरा बेटा गया और जो मेरे साथ बन रही है। रफीक मला अभी तक पकड़ा नहीं गया, 5 महीने हो चुके हैं। पुलिस को बोलो कि उसको पकड़ के फांसी की सजा सुनाई। हमारे को इंसाफ चाहिए। मेरे छोटे बहन भाई है। असांखे 5 महीना थी विया आहिनि। मुंहिंजे भाउ क़तल करी वियो आहे। अञा ताईं को इंसाफ़ कोन मिलियो आहे। असांखे महिरबानी असीं हथ ॿधी चऊं था, असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। ऐं असांजा मासूम सगीर ॿार आहे ऐं रोई रोई बेहाल थी विया आहिनि। मुंहिंजा अमड़ जीजल, असांखे महिरबानी करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। तव्हां शराफ़त राजपूत जी अमड़ आहे, हुनजी ॻाल्हि ॿुधी ऐं हुनजा भाइर आहिनि, हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं नंढड़ो पुटु आहे विरासत राजपूत जो, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त 5 महीना थी विया आहिनि। हिते जी पुलिस जेको आहे इहो ऐं रफ़ीक मला क़ातिल आहे जेको गली में बेगुनाह असांजे पुट खे गोलियूं हणी बेगुनाह क़तल कयो आहे। हुनखे पुलिस अञा तक गिरफ़्तार न आहे करे सघी।